सर मां तो पहिरों DC साहब के चंदन शहर में को अहिड़ो माण्हू न हुयो जेको हुन वफ़द सां मिलाए ना। ये उन्हनि जी हिकिड़ी कोताही चइजे या बेशर्मी जी हद थींदी आहे त हिकिड़ो अमलो आयो आहे ऐं मां सम्झां थो न अॻु में बि लिखियो आहे जेम्स जी करोड़नि जी बचत हुजण जे बावजूदि अमले खे पघार न आहे ऐं मरीज़ तड़पी तड़पी मरनि था, दवाउनि जा पैसा खाई था वञनि। ही गैर कानूनी तौर साम्हूं मेडिकल स्टोर रखिया विया आहिनि जंहिं ते टेम्परेचर 52 सेंटीग्रेड हूंदो आहे। हिन वक़्तु बि नवंबर में तव्हां ॾिसो ही पघर था अचनि, हुन दवाउनि जी छा हालत हूंदी ऐं दवायूं बि 2 नंबर इस्तेमालु थी थिए, मरीज़ काॾों ठीकु थींदा। ऐं जेकी USAID तरफ़ां बजट जंहिंमें दवा अचे थी उहा बि जेका हुनजा फंड्स खाई था वञनि ऐं अस्पताल खे गंदगी जो ढेर बणायो आहे। असां चेताव था ॾियूं डायरेक्टर खे, हीअ अस्पताल असांजी आहे, असां हिन जा मालिक आहियूं। इज़त सां जेकॾहिं तव्हां हिन अस्पताल जी दवायूं ऐं फंड से मरीज़ जो सही इलाज कयो, न त पोइ जेको आहे हिते अची तव्हां टंगे छॾींदासीं तव्हांजा। असां तव्हांजे फ़ोटोअनि सां ऐं तव्हांजी जेके हिमायती आहिनि उन्हनि खे बि असां चेताव था ॾियूं खुदारा ॿी सभु शयूं खाधी त मरीज़नि खे त छॾियो, ग़रीब माण्हू हिते तड़पनि था, उन्हनि जी दवाउनि जा त पैसा छॾियो। इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो अॼु मैदान अमल में निकिती आहे। हिननि जा जेके पोल आहिनि पतरा करण लाइ जेके हितों जो अमलो आहे करप्ट अमलो आहे, माना हिकिड़े माण्हू जी ॻाल्हि न आहे, सॼो जेको इहो मां जिम्स अमलो आहे सॼो करप्ट आहे। इहो वॾेरनि जा जेके हथरादू रखियल आहिनि, वॾा शाही जा माण्हू रखियल आहिनि। असां आला इदारनि खां मुतालबो करूं था खुदारा हे न को सिंध हुकूमत जी महिरबानी आहे न कोई मर्कज़ जी आहे, हे असांखे US जी तरफ़ कोई हिकिड़ो तोहफ़ो मिलियल आहे जेके ॿाहिरियां मुल्क असांखे ग़रीबनि जे लाइ हिकिड़ी हमदर्दी करे दवाउनि जे लाइ इस्पताल आहिनि था। करोड़नि रुपयनि जी बजट आहे, उहा तव्हां हिकिड़ी अंदरि वेंदो तव्हां गोरी न मिलंदी। साम्हूं जेके मेडिकल खुलियल आहिनि इहे 300 वारी जेकी शइ आहे तव्हांखे 1800 में ॾींदा। हिननि जी मिली भगत सां जेकॾहिं डायरेक्टर ऐं हितों जो अमलो पंहिंजो दुरुस्त क़िबलो न कयो, असां जल्द में जल्द इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे प्लेटफॉर्म ते हिते कैंप हणी जदोजहद आगाज़ कंदासीं। जेसि ताईं ग़रीबनि सां नाजाइज़ी बंदि न थींदी असां जदोजहद हलंदी। अमेरिकन जो सर्जन अचे थो, हिननि खे मथां फंड हिननि खे मिले थो, करोड़े रुपया हिननि खे मथां फंड मिलनि था, पर पाण में मिली भगत करे हड़प करे छॾनि था। हाणे ॾिसो तव्हां 12 मेडिकल अगर तव्हां केतिरो कराइण पंहिंजो फंड मिले थो तव्हां उहो करे कयो। हिते जेको मरीज़ अचे थो उनखे न बुखार जी गोरी मिले थी, न डिस्प्रिन का मिले थी, न काड़ी इंजेक्शन मिले थी। तव्हां केतिरो कराइण पंहिंजो बजट मिले थो, छाजे करे 12 मेडिकल आहिनि, सॼी दवायूं तव्हां ॿाहिरि शिफ्ट कयो था। असां हिननि खे चऊं था पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो, न त असां ॿी सूरत में एतिरा जो दायरो वधाईंदासीं। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, कल्ह ॿियो ॾींहुं मां नंढे खे खणी आयो आहियां ऑक्सीजन जे लाइ। हाणे पाण डॉक्टर हलाइनि था मोबाइल, हाणे कंहिंखे चयो त जेको सफ़ाई वारो न आहे उन खे चयो त तूं नंढे खे ॾे ऑक्सीजन। मां डॉक्टर सां विड़ी पियुमि, चयो तव्हां छो नथा ॾियो ऑक्सीजन, तव्हां ॾियो न, तव्हांजो हक़ आहे न, तव्हां छो हलायो था मोबाइलां वेही करे ॾियो त तव्हां माण्हू नौकरनि खे उन्हनि खे सफ़ाई वारे खे चयो था तव्हां ऑक्सीजन ॾियो। छा आहे कहिड़े वजह खां दवायूं बि न मिलनि था, राति जो 1 बजे दवायूं हिननि को वठूं था, लिखी बि ॾियनि था हिननि को। हाणे कहिड़ी वजह खां ग़रीब माण्हू काॾे वञे उहो ॿुधायो सही न। हाणे मुताबिलो करण में मेडिकल बि बंदि कराओ, जेको अंदरो दवायूं मिलनि, बसि इहो असांजो मतिलबु, ॿियो कुझु बि न आहे।